फील्ड मार्शल आसिम मीर पारां बलूचिस्तान जे इलाइक़े तुरबत जो दौरो। फील्ड मार्शल सां गॾु बलूचिस्तान जो वॾो वज़ीर ऐं ॿिया आला इख़्तियारू बि मौजूद। ISPR मौजिब फील्ड मार्शल आसिम मीर खे फितनाल हिंदुस्तान ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन ऐं सिक्योरिटी बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। फील्ड मार्शल खे ॾखण बलूचिस्तान में जारी तरक़ियाती मनसूबनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। आसिम मीर गुड गवर्नेंस ऐं अवाम दोस्त तरक़ीअ ते ज़ोर भरियो। संदसि चवणु आहे त सिविल ऐं मिलिट्री इदारनि जे कढियल कोशिशुनि सां ई मसइला हल थींदा। फौज अमन ऐं ख़ुशहाली लाइ बलूचिस्तान जे अवाम सां कुलो कुले में मिलाए बीठल आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 27 खां 30 अगस्त ताईं तेज़ बरसातुनि जो इम्कान। NDMA जो चवणु आहे त कराची, ठटो, सिजावल, बदीन ऐं थरपारकर में तेज़ बरसात पइजी सघे थी। हैदराबाद, जामशोर, नवाबशाही दादू में बि बरसात जो इम्कान आहे। ख़ैरपुर, सखर, घोटकी, लाड़काणो ऐं जैकबाबाद में बि मींहुं वसंदो। शिकारपुर ऐं कश्मीर में बि विस्कारो पवंदो। मुल्क जे डेमनि में गुंजाइश न हुजण सबबि दरियाउनि जे पाणी में इज़ाफ़े जो इम्कान। नायब वज़ीर आज़म इसहाक डार बांग्लादेश जे दौरे ते रवानो। इसहाक डार ढाका में बांग्लादेशी क़यादत सां मुलाक़ात कंदो। परॾेही तर्जुमान मौजिब इसहाक डार जो दौरो पाक बांग्लादेश लाॻापनि लाइ सुठो समड़ आहे। परॾेही वज़ीर लॻभॻि 13 वरियनि बाद बांग्लादेश जो दौरो करे रहियो आहे। बांग्लादेश 1971 खां पोइ पहिरियों भेरो पाकिस्तानी इख़्तियारनि लाइ वीज़ा जो शर्त ख़त्म करे छॾियो। बांग्लादेश ऐं पाकिस्तान जे सिफ़ारती सरकारी पासपोर्ट रखंदड़नि खे हाणे वीज़ा जी ज़रूरत न पवंदी। बांग्लादेशी हुकूमत गॾियल वीज़ा छूट जी मंज़ूरी ॾेई छॾी। मुआहिदो 5 सालनि लाइ लागू हूंदो। भाऊ खोसो में पुलिस ऐं ॾुहारियुनि में मुक़ाबिलो, एहलकार शहीद। सिंध बलूचिस्तान जे दंग ते आशिकाबाद चौकीअ ते मुक़रर पुलिस एहलकारनि मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि खे रोकण जो इशारो ॾिनो। हथियारबंदनि जी फारिग में पुलिस एहलकार ग़ुलाम कादिर महर शहीद थी वियो। गाजी खावड़ भरिसां बाद शख़्सी ज़्यादतियुनि खां तंग थी ज़हरीली दवा पीअंदड़ 5 ॿारनि जी माउ फौत। ॻोठ गाज़ी खान मरखण पासे फरसाना ख़ातून लाड़काणो इस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए वई। 5 ॾींहं हिकु औरत पाड़े जे शख़्स पारां लाॻापा रखण लाइ तंग करण ते इंतहाई क़दम कयो हो। औरत जे मुड़ुसु रोज़गार सां सऊदी अरब में आहे। फोत थियण खां औरत मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो हो त जेकॾहिं हू मरी वञे त संदसि मासूम बचड़नि सां इंसाफ़ कयो वञे। आजे कर जहर खादो बम के फिदे धक्का या सुबह ही धक्के में रोड पे फिदो केंजो पुट आदी हां शरीफ जो छाजे कर तो सा तंग करे तो एनो कदम वडो क्यों जहर खादो जो मुंडे इंदो मां कुरान खणी न रिसाल के चयो मुंडे न अचो हां कलमी कुरान खणी मां चयो मां पंज के पलियो मावा महीनो या ओ बेखलाक न या सही पंज मर्दन के न पलियो मां बताल कोई के तो जगह में मरी वया तो मुझे बच्चन के इंसाफ मिले ये भी सुख जो साहब। मटियारी में सिंधु दरिया में लाॻीतो चाड़ सबब बंधन कमज़ोर थी विया। पाणी जे चाड़ सबब कचे मां केतिरा ई ख़ानदान लॾ प्लाण करे पके ते मुंतक़िल। लॻभॻि 200 खां मथे माण्हू दरिया जे बंध ते वेठल। सनत चवणु आहे त पंहिंजी मदद पाण थे घर ख़ाली करे बंध ते अची वेठा आहिनि। को बि सार लहण न आहियो। गज़ा में इसराइली फ़ौज जा हवाई हमला जारी। 4 ॿारड़ा शहीद, केतिरा ई ज़ख़्मी। इसराइली फ़ौज उत्तरखांड यूनिस में बेघर फ़लस्तीनियुनि जे ख़ैमनि खे निशानो बणायो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प जो चवणु आहे त समूरा इसराइली यरगमालियुनि जा ख़ानदान गज़ा ते ॿीहर कब्ज़े जे ख़िलाफ़ न आहिनि।
इसराइली गिरकमालन खे आज़ाद कराईंदड़ हुई आहे। यूक्रेन में अमेरिकी फैक्ट्री ते रूसी हमलनि मां ख़ुशि नाहे। रूसी सदर व्लादिमीर पुतिन खे 2 हफ़्तनि जो वक़्तु ॾींदो। 2 हफ़्तनि में ख़बर पइजी वेंदी त यूक्रेन जो मामलो केॾांहुं वञे थो। यूक्रेन जंग वारो मामलो हल न थियो त 2 हफ़्तनि में अहम फ़ैसिलो कंदो। ॾिसंदा त जेकॾहिं उहे मुआहिदो नथा कनि त उन में कंहिंजी ग़लती आहे।